फैजाबाद धरणो कमीशन दिफा वारे सेक्रेटरी पारां टिनी सर्विस चीफ्स के खत। फैजाबाद धरणे में लाॻापियल ऑफिसरनि जे किरदार जो जाइज़ो वठी कार्रवाई की हिदायत। बचाव वारे सेक्रेटरी महमूद ज़मान कमीशन ॾांहुं पंहिंजो लिखत में बयान उमाणे छॾियो। दिफा वारे सेक्रेटरी आर्मी चीफ, एयर चीफ्स ऐं नेवल चीफ के खत लिखी छॾिया। टिनी सर्विस चीफ्स के सुप्रीम कोर्ट के हुकुम की रोशनी में खत लिखिया विया। आप हमारे सिपाही हो। आगे इस महीने के लिए आपने दिन रात मेहनत करना है। ऑफिस के खिलाफात को छोड़ना है, ढूंढना है, दफन करना है, दुनिया को बताना है, दुनिया को दिखाना है कि आज भी लाहौर भुट्टो का है, लाहौर भुट्टो का था और लाहौर भुट्टो का रहेगा। पीपी लाहौर में भी इलेक्शन लाइ तैयार है। पीपल्स पार्टी इलेक्शन में लाहौर में भी कामयाबी हासिल कंदी। छा एने 127 लाहौर ते पीटीआई वारा कंहिंखे नज़र आया आहिनि? ॿुधो हुयो त एने 127 ते नून लीग जो राज हो। असां मैदान में अची चुका आहियूं। नून लीग जो उम्मीदवार केरु आहे? असां पोइ ते हटण या घबराइण वारा न आहियूं। पीपल्स पार्टी चेयरमैन बिलावल भुट्टो ज़रदारी जो कन्वेंशन के खिताब। चया इख्तिलाफ विसारे गॾिजी ॾींहं राति मेहनत करणी आहे। क़ौमी असेंबली समेत पूरी दुनिया में आवाम की नुमाइंदगी कंदासीं। वज़म थी मुलाज़िमनि जूं पघारूं वधाईंदासीं। ज़ाती अना जी सियासत के दफ़न करे 8 फरवरी ते नई सियासत की शुरुआत कंदासीं। पाकिस्तान के कर्ज की बी किस्त जारी करण बाबत IMF जो इजलास तलब। नारे वारी वज़ारत मूजिब IMF जे एग्जीक्यूटिव बोर्ड जो इजलास सुभाणे थींदो। IMF जे इजलास में पाकिस्तान के बी किस्त जारी करण बाबत गौर कयो वेंदो। IMF जी मंजूरी खां पोइ पाकिस्तान के $70 करोड़ की किस्त मिलंदी। लाहौर में बिलावल भुट्टो के गुलबर्ग में लाहौर चैम्बर के अगूड़े सदर शहजाद अली मलिक के घर आमद। बिलावल भुट्टो वापारी, अगवाणनि, सनतकारनि ऐं कारोबारी तबके के नुमाइंदनि से मुलाकात कई। पीपी चेयरमैन बिलावल भुट्टो ज़रदारी वापारी अगवाणनि आॾो पंहिंजो मुआइशी प्लान रखियो। पंजाब के सनतकारनि ऐं वापारी अगवाणनि मैशत की बहितरी लाइ तजवीज़ूं पिणु ॾिनियूं। पीटीआई के एक भेरो ॿीहर बेट वापस मिली वही। सर्टिफिकेट जारी करण जो हुकुम। पेशावर हाई कोर्ट की 2 रुकनी बेंच पीटीआई की इंटर पार्टी चूंड कलअदम करार ॾियण वारो इलेक्शन कमीशन जो फैसलो मुअतल करे छॾियो। बैरिस्टर अली ज़फर चयो आहे त इलेक्शन कमीशन ज़ोरी असांखे बेट जो चूंड निशान खसियो। पेशावर हाई कोर्ट कानून मूजिब फैसलो करण की रिवायत कायम कई। इलेक्शन कमीशन असांजी मुखालिफ़ बणिजी वई। निगरान वज़ीर आज़म अनवारुल हक काकड़ की सदारत में निगरान काबीना जो इजलास। बाजोड़ में दहशतगर्दन के पुलिस चौकी ते हमले की मज़म्मत। इजलास में दहशतगर्दन के हमलन में शहीद थियलनि के जवाननि के भेटा पेश कई वई। काबीना गुम थियल शहरनि बाबत कमेटी की नई सिर जोड़जक की मंजूरी ॾेई छॾी। काबीना दिहाड़े ते मुक़रर 227 उस्तादनि के मुस्तकिल करण की मंजूरी ॾेई छॾी। निगरान वज़ीर आज़म चयो त रियासत शहीदनि की कुर्बानी के विसारे नथी सघे। सुप्रीम कोर्ट के जज जस्टिस मुज़ाहिर अली अकबर नकवी इस्तीफ़ा ॾेई छॾी। जस्टिस मुज़ाहिर अली अकबर नकवी इस्तीफ़ा सदर पाकिस्तान ॾांहुं माणे छॾी। मुंहिंजे ख़िलाफ़ सुप्रीम जुडिशल काउंसिल में शिकायत ॿुधणी हेठि आहे। मुंहिंजे लाइ पंहिंजे उहिदे ते कमु जारी रखणु मुमकिन नाहे। जस्टिस मुज़ाहिर नकवी जो इस्तीफ़ा मौक़िफ़। मुस्लिम लीग ज़ियाद के सरबराह एजाजुल हक की वफ़द की सूरत में पीर पागारे से मुलाकात में मुल्क की मौजूदा सियासी सूरत हाल ते गौर विचार। पीर पागारे चयो त मुल्क की तरक्की लाइ शफ़ाफ चूंडूं तमाम ज़रूरी आहिनि। मुल्क जे लुटियल दौलत वापस कराइणी पवंदी। एजाजुल हक जो चवणो हो त हिन चयो त असांखे गॾिजी मुल्क की तरक्की लाइ कमु करणो पवंदो।
सुप्रीम कोर्ट परवेज़ मुशर्रफ जी मौत वारी सज़ा बरक़रार रखण जो फ़ैसिलो ॿुधाए छॾियो। अॻूणे सदर परवेज़ मुशर्रफ जी सज़ा ख़िलाफ़ अपील ते चीफ जस्टिस काज़ी फ़ाइज़ी सर जी सरबराही में 4 रुकनी बेंच ॿुधणी कई। परवेज़ मुशर्रफ सज़ा ख़िलाफ़ फ़ौजीदारी अपील दाख़िल कई। असांजी दरख़्वास्त लाहौर हाई कोर्ट तरफ़ां सज़ा कलदम करार ॾियण ख़िलाफ़ आहे, जेको आइनी मामिलो आहे। ॿिन्ही अपीलनि ते ॿुधणी धारदार थियणु घुरिजे। दरख़्वास्त गुज़ार जे वकील हामिद खान जा दलील। अदालत वकील जी दलील ॿुधण बाद परवेज़ मुशर्रफ जी सज़ा ख़िलाफ़ अपील बेअसराइती करार ॾेई मौत वारी सज़ा बरक़रार रखण जो फ़ैसिलो ॿुधाए छॾियो। नामज़दगी कागज़ मंज़ूर या रद्द करण ख़िलाफ़ अपील जी ॿुधणीअ जो मरहलो मुकमल थींदो। इलेक्शन कमीशन जे शेड्यूल तहत उम्मीदवारनि जी नज़रसानी थियल लिस्ट सुभाणे शाया कई वेंदी। इलेक्शन कमीशन रिटर्निंग ऑफिसरनि खे 145 सियासी जमायतुनि जी चूंड निशान जी लिस्ट उमाणे छॾी। PTI खे निशान न मिलियो। पीपल्स पार्टी पार्लियामेंट्रीज़ खे तीर ऐं नूली खे शींहं जो निशान ॾिनो पियो। पाकिस्तान तहरीक इंसाफ़ नज़रियाती खे बैट्समैन, JUI खे किताब ऐं जमायत इस्लामी खे ताराज़ी जो निशान अलर्ट। PTI बानी चूंड विढ़ण लाइ नाअहल थी वियो। इलेक्शन ट्रिब्यूनल PTI बानी जामिया वाली जे क़ौमी असेंबली जे तक NA 99 ते नामज़दगी फार्म रद्द करे छॾिया। लाहौर जे क़ौमी तक NA 122 ते PTI बानी जे नामज़दगी कागज़ रद्द थियण ख़िलाफ़ अपील बि ख़ारिज। इलेक्शन ट्रिब्यूनल लाहौर जे जज तारिक नदीम फ़ैसिलो ॿुधाए छॾियो। PTI बानी जा नामज़दगी कागज़ रद्द करण वारो रिटर्निंग ऑफिसर जो फ़ैसिलो बरक़रार। NA 130 ते डॉक्टर यास्मीन राशिद जी अपील मंज़ूर। इलेक्शन ट्रिब्यूनल PTI उम्मीदवारनि खे चूंड विढ़ण जी इजाज़त ॾेई छॾी। कंदकोट जे ज़िले कॉम्प्लेक्स ऑफिस में हीटर मां गैस ख़ारिज थियण सबबि इलेक्शन कमीशन ऑफिस जा 4 मुलाज़िम फ़ौत। इतला ते पुलिस वाक़िए वारे हंधि पहुची फ़ौतियुनि जा मढ़ ज़रूरी कार्रवाई लाइ इस्पताल मुंतक़िल करे छॾिया। फ़ौतियुनि में अब्दुल रऊफ़, फरीद अहमद, माजिद अली ऐं इलेक्शन कमिश्नर ऑफिसर मुश्ताक अहमद बख्शी शामिल। पुलिस मौजूदु मुलाज़िमनि जे फ़ौत थियण जो कारण कमरे में गैस भरिजणु ॿुधायो पियो वञे। कोहाट इंडस हाईवे ते लाची टोल प्लाज़ा वेझो चेक पोस्ट ते हमिलो। दहशतगर्दनि जी फायरिंग में 3 पुलिस एहलकार ऐं 1 शहरी शहीद। इतला ते पुलिस जी वॾी नफ़री वाक़िए वारे हंधि पहुची वई। इलाइक़े खे कड़ो अॻूणे सदर आसिफ अली ज़रदारी ऐं PP चेयरमैन बिलावल भुट्टो ज़रदारी तरफ़ां कोहाट में दहशतगर्दनि जे चेक पोस्ट ते हमले जी मज़म्मत। संदन चवणु आहे त दहशतगर्द वतन दुश्मन आहिनि, उहे माफ़ी जे लाइक़ न आहिनि। पाक फौज, सिक्योरिटी फोर्सिस, पुलिस ऑफिसर ऐं जवाननि जूं क़ुर्बानियूं ज़ाया न थींदियूं। इसराइली फ़ौज जी ख़ान यूनिस में घर ते बमबारी में 15 फ़लस्तीनी शहीद। गज़ा में ताज़ी बमबारी में वधीक हिकु सहाफ़ी पंहिंजी धीअ समेत शहीद थी वियो। इसराइल वालारियल बैतुल मुक़द्दस में 2 घरनि खे बमनि सां उॾाए छॾियो। 24 कलाकनि में 126 खां वधीक फ़लस्तीनी शहीद। इसराइली हमलनि में शहीद फ़लस्तीनियुनि जो अंग 23,200 खां वधी वियो। खानपुर वेझो खानपुर इंडस हाईवे तां मोटरसाइकिल सवार 2 ॻोठाणा अगवा। हथियारबंद इमदाद ब्रोही ऐं अब्दुल रज़ाक शाह खे अगवा करे विया। इतला ते DSP खानपुर जी अॻवानी में पुलिस नफ़री कचे रवानी। टंडो मोहम्मद खान में उरड़ीअ ते ज़ाब्तो न अची सघियो। सिहत खाते उपाय न वरिता। हिक ई कुटुंब जा 5 ॿारड़ा DHQ अस्पताल मुंतक़िल। उरड़ीअ जो इलाज न थियण सबबि हैदराबाद रेफर कयो वियो। मुतासिर ॿारनि जे वालिद जो चवणु आहे त ॿारनि जी ज़िले हेडक्वार्टर अस्पताल हुअण बावजूद बि इलाज जी का बि सहूलियत नाहे। ओथल वेझो मुसाफ़िर कोच ऐं 2 मोटरसाइकिलनि में टक्कर, 2 ॼणा फ़ौत। केतिराई ज़ख़्मी। ओथल खां कराची वेंदड़ मुसाफ़िर कोच ऐं 2 मोटरसाइकिलनि विच में टक्कर थियो। हादसे में 1 औरत ऐं 2 ॿार समेत 4 ॼणा फ़ौत थी विया। केतिराई ज़ख़्मी थी पिया इस्पताल मुंतक़िल। ऐं करूंडी बरसा दरगाह खोश खैर मोहम्मद हिस्पानी में सोटन में तकरार, दिल बीहण सबबि फ़ौत थियल फ़कीर इनायत अली हिस्पानी जो मर्द कब्रिस्तान में दफ़नाइण जी इजाज़त ॾियण खां इनकार। साल अॻु पेमरा जे डिप्टी डायरेक्टर फ़कीर लियाकत हिस्पानी जे सोटन अता क़त्ल बाद धुरियुनि में छिकताण बरक़रार। कांधी मयत खणी वापसि रवाना।